मां उन मिट्टीअ मां गोयल मां पखी ठाहे करे बस दरिए ते रखे करे चवंदो मांस त उथी अल्लाह जे हुक्म सां फअनफुख फीही। पोइ अल्लाह जो नबी पोइ चवे मां बस फूक ॾींदो मांस, बस मुंहिंजे फूक जी देर आहे उन मिट्टीअ जे पखीअ में साह बि पइजी वेंदो आहे, पर बि ठही वेंदा आहिनि, खंभ बि ठही वेंदा, चुंब बि ठही वेंदी, उहो पखी मिट्टीअ जो ज़िंदा थी करे उॾामो हलियो वेंदो आहे। चओ त ज़िंदगी केरु ॾींदो आहे? अल्लाह। अल्लाह जे क़ुरान में ईसा अलैहिस्सलाम पियो चवे अन्नी अख़लुक़ मां ख़ालिक़ थींदुसि, मां ख़ालिक़। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम पियो चवे मिट्टीअ मां ठाहे करे उनजो मां ख़लक़ींदड़ थींदुसि, मां ख़लक़ींदोमांसि, पोइ उन में फूक ॾींदुसि, उन मिट्टीअ वारे पखीअ में साह बि पइजी वेंदो आहे। पोइ छा चओ शिरक थी पियो? चओ भाउ ख़लक़ींदो त अल्लाह आहे, ईसा अलैहिस्सलाम थो चवे, क़ुरान में लिखियल आहे, पोइ क़ुरान जी आयत ते इनकार कंदासीं? जेकर इनकार कयोसीं कुछ भी न बचंदो। मालूम थियो त अल्लाह भी जियारींदो आहे, पर अल्लाह जे इज़्न सां जेकर अल्लाह जो नबी जियरो करे ॾेखारे, अल्लाह जे नबी जो भी शान आहे, अल्लाह जी भी कुदरत आहे। सुभान अल्लाह। असां वटि चयो वेंदो आहे न त फलाणो साहब त साहब आहे, पर उन जा न जेके हेठियां माण्हू आहिनि उहे बि वॾो कमु कनि था, एतिरे पावर वारो आहे। अब जज तो जज आहे, पर जज जा किलारक बि हैसियत रखनि था। असुल तारीफ़ हूंदी आहे उन मालिक जी, असुल तारीफ़ हूंदी आहे उन जज जी, जंहिंजो किलारक एतिरे पावर वारो आहे, जंहिं सेठ जो मुलाज़िम एतिरी हैसियत रखण वारो आहे। असुल उन सेठ जी इज़त आहे जो मुलाज़िम खे बि इज़त मिली रही आहे। जेकॾहिं अल्लाह जो को नबी या वली का करामत या मौजज़ो ॾेखारे त हक़ीक़त में इहा ताक़त आहे त मुंहिंजे ग़रीब रब जी नबीअ जे मौजज़े में अल्लाह जी कुदरत शामिल आहे, वलीअ जे करामत में अल्लाह जी कुदरत शामिल आहे। सुभान अल्लाह। खाली सिर्फ़ उन पखीअ मां जेरो न करे, चए थो इन्नी उबरिउल अकमह वल अबरस। सुभान अल्लाह। चवे थो कोढ़ जो मरीज़ हुजेव या मादरज़ाद मां जे पेटो अंधो ॼमे न, ये ॿई मूं वटि वठी अचो, मां ईसा नबी हथ घुमाईंदोसांसि, अल्लाह हुनखे शिफ़ा ॾींदो। सुभान अल्लाह। मां जे पेटो ॼमे, अल्लाह जे तरफ़ खां जाओ आहे, अंधो जाओ आहे, मूं वटि खणी अचो, मां ईसा नबी अखियुनि ते हथ घुमायांसि, अल्लाह हुनखे नूर ॾेई छॾींदो। सुभान अल्लाह। ही अल्लाह पंहिंजे प्यारनि खे ताक़त ॾिनी आहे, पर जेकॾहिं चइजे त इहा बि ॻाल्हि एॾी वॾी न आहे। अल्लाह जो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम अॻिते थो चवे थो त वकुहिल मौता बिइज़्निल्लाह, इन दुनिया वारे बीमारियुनि जो अञा इलाज आहे, पर जेकॾहिं तव्हांजो को मरी वञे, अल्लाह मौत ॾेई छॾेसि, साह निकिरी वञेसि, ईसा अलैहिस्सलाम चए पियो इहो अल्लाह जो मोल मूं वटि खणी अचो, मां तव्हांखे ज़िंदा करे ॾेखारींदुसि। मारेसि केरु पियो? जियारेसि केरु पियो? ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो वकुहिल मौता, मां जियरो करे ॾसींदुसि बिइज़्निल्लाह, अल्लाह जे हुक्म सां। हाणे अल्लाह त साह कढियुसि, मारे छॾियईंसि, इहो मोल मुर्दा मूं वटि खणी ईंदव। मां ईसा अलैहिस्सलाम चवंदोसांसि उथी अल्लाह जे हुक्म सां, त मुर्दो बि उथी पवंदो आहे। ख़ाली चयई न, केतिरा ई जनाज़ा ईसा अलैहिस्सलाम वटि आंदा विया, अल्लाह जे नबी अल्लाह जे हुक्म सां मोलनि खे बि जेरो करे ॾेखारियो वियो। अदा जेकॾहिं नबियनि खे ताक़त न हुजे हा, वलियनि खे ताक़त न हुजे हा, अल्लाह क़ुरान में छो लिखे हा? अल्लाह चवे हा मां मारण वारो आहियां, मां जियारण वारो आहियां। ईसा अलैहिस्सलाम खे कहिड़ी ताक़त आहे जो मोल खे जियारींदो? पर न, अल्लाह ताला फरमायो मूं अल्लाह जो त शान आहे, पर मुंहिंजा बाना आहिनि, मुंहिंजा बाना बि इहा ताक़त रखनि त इन में बि मूं अल्लाह जी कुदरत आहे। अल्लाह ताला जे नबी हज़रत